अस्सलाम वालेकुम दोस्तों मैं बिलाल अहमद खमड़ो में थोड़ा खावा सब दोस्त पसंद अल्लाह से तव्हांखे पंहिंजे सामने में रखे। अच्छा तव्हां असांजे यूट्यूब ते चैनल ॾिसी रहिया हो बिलाल सिंधी एजुकेशन बिलाल। सो कोशिशि कयो त असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो जेको दोस्तनि सब्सक्राइब न कयो आहे। हीउ जेको चैनल आहे इहो असांजो चैनल तइलीमी जेको आहे सो प्रोग्रामनि ते हूंदो आहे। उन सां गॾु गॾु जेके असांजी सोशल एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि उहे बि असां तव्हांखे ॾेखारींदा आहियूं। जेके असांजा ग़रीब सिंधी आहिनि जेके मतिलबु पोरे अथनि असां उनजी हेल्प आउट कंदा आहियूं उहे बि तव्हांखे ॾेखारींदा आहियूं। तव्हां कोशिशि कयो त जेको आहे सो असांजे वीडियोस ते अचो। हीउ जेको असां यूट्यूब ते चैनल ठाहियो आहे इन जो मक़सदु इहो आहे त हिन चैनल खे असां ग्रोथ कराए सघूं ऐं जेका बि हिन जी अॻिते हली इनकम थिए अर्निंग थिए उहा सॼी असां फलाही कमनि ते ख़र्चु करे सघूं। जेकॾहिं तव्हां जो हिकिड़ो सब्सक्राइब बि आहे तव्हां अचो था कमल असांजी वीडियोस वॉच था कयो त हिकिड़ी क़िस्म जी इहा तव्हांजी डोनेशन आहे, ठीकु आहे। ऐं जेको बि असां सिस्टम कयूं था पिया असां ईंदड़ जेके सिंध जा पंहिंजा नसुल आहिनि जेके सिंधी अॻिते जेके ॿार नंढा ॿार आहिनि उनजो मुस्तक़बिल बहितर कराइण जे लाइ असांजूं इहे कोशिशूं आहिनि सॼियूं त उनजो मुस्तक़बिल बहितर थिए। असांजा केतिरा ई ॿार सिंध में जेके हिन महिल नंढड़ी उमिरि में तइलीम खां तमामु घणो परे आहिनि। जॾहिं असां सभु गॾिजी पंहिंजे इलाइक़े में उथंदासीं असां तइलीम ते कमु कंदासीं त इंशाअल्लाह ईंदड़ वक़्तु असांजो बहितर थींदो ऐं असां ग़ुलामीअ मां ऐं जेका मतिलबु हिकु हिन वक़्तु असां गुरबत आहे असांजी इन मां जान जेको आहे सो छुटी पवंदी आज़ादु थी पवंदी। लाज़मी ॻाल्हि आहे हिकु शइ हिकदमि न थी सघंदी आहे। सुख हासिलु करण जे लाइ क़ुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं आहिनि, टाइम ॾियणो पवंदो आहे ऐं जेको आहे सो उन तरफ़ अचिणो पवंदो आहे। जॾहिं तव्हां थोरो इन पासे ईंदव पंहिंजो हिकिड़ो माइंड ठाहींदव त असांखे पंहिंजे ॿारनि जे लाइ छा करिणो आहे असांखे ईंदड़ नसुल जे लाइ छा करिणो आहे। उहो ॿारु कंहिंजो बि हुजे तव्हांजे फैमिली जो हुजे तव्हांजे पाड़े जो हुजे या तव्हांजे ॻोठ जो हुजे को बि ॿारु आहे जॾहिं तव्हां उन ते तवजो ॾींदव उन ॿार जी रिक्वायरमेंट खे ॾिसंदो त इनशाअल्लाह ऐं रिक्वायरमेंट खे पूरा कंदो त इनशाअल्लाह अॻिते हली असांजो जेको फ्यूचर हूंदो उहो तमामु घणो जेको आहे सो बहितर थींदो। न त तव्हांखे ख़बर आहे त असां हमेशह जेको आहे सो हिकिड़ो छा चवंदा आहिनि जेको आहे सो नाइंसाफ़ी वारी ॻाल्हि थींदी रही आहे। असांजा जेके हक़ हुया उन हक़नि खां असांखे परे रखियो वियो आहे। पर जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु तव्हां वटि टाइम आहे तव्हां वटि वक़्तु आहे ऐं जेकॾहिं तव्हां इन पासे ॾे न ईंदव त यकीन कयो सॼी उमिरि असां जेको आहे सो असां पाण बि ऐं असांजा ईंदड़ नसुल बि इहे जेका असांजा बेसिक जेके जिन खे बुनियादी हक़ चइबो आहे असां उन्हनि खां परे रहंदासीं। ऐं उन खां अलावा तव्हां असांजे जेको आहे सो चैनल ते ॾिठो हूंदो त असां मतिलबु सोशल एक्टिविटीज़ जेको आहे सो कुझु माण्हुनि जी हेल्प आउट बि कंदा आहियूं। सो इन में बि तव्हां कोशिशि कयो त तव्हां असां सां गॾु थी पियो। असांजा पंहिंजा उहे बुज़ुर्ग सिंधी उहे ग़रीब सिंधी जेके रोज़गार कनि था पिया पर उन जूं केतिरियूं ख़्वाहिशूं आहिनि जेके गुरबत जे करे पूरियूं नथा करे सघनि। कंहिंजे पेर में चौंपल न आहे, कनि वटि कपिड़ा न आहिनि ऐं कंहिंजा ॿार स्कूल में नथा पढ़नि। नंढे लेवल ते जॾहिं तव्हां असां सभु गॾिजी उनजी हेल्प कंदासीं त इनशाअल्लाह जेको आहे सो हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो त असांजी जेको आहे सिंध उहा सॼे दुनिया में जेको आहे सो अमन प्यार हिकिड़ो गहिवारो सम्झियो वेंदो। ऐं असां सिंधी जेके हिन वक़्तु जेको कॉन्सेप्ट थी वियो आहे त असां जाहिल क़ौम आहियूं अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। सिंधी क़ौम महिमान नवाज़ क़ौम ऐं सभिनी खां बेस्ट क़ौम हिमत वारी क़ौम असांजी सिंधी क़ौम आहे। सो सभु पाण में गॾिजी थी पियो असांजे यूट्यूब चैनल ते अचो। जंहिंखां जिते थी थो सघे उहो उनजे अॻिते पंहिंजो जेको आहे सो किरदारु अदा करे पंहिंजो फ़र्ज़ु अदा करे असांजे यूट्यूब चैनल ते अचो। जेको हीउ नंबर तव्हां ॾिसो था मुंहिंजो राब्तो नंबर इहो आहे। कोशिशि कयो असां सां तामन कयो असां सां सहकार कयो त केतिरा ई जेके असांजा ॿार हिन महिल स्कूलनि खां परे आहिनि असां उन्हनि खे स्कूल में आणे सघूं। ऐं केतिरा ई अहिड़ा बुज़ुर्ग केतिरा ई अहिड़ा ग़रीब जेके थोरियुनि जेको आहे ज़रूरतुनि जे करे परेशान आहिनि त असां उन्हनि जूं परेशानियूं ख़तमु करे सघूं। उमेदु था रखूं त तव्हां असांजे यूट्यूब चैनल खे वधि खां वधि सब्सक्राइब कंदा छो त हीउ यूट्यूब चैनल तव्हांखे मां ॿुधायो त असांजी जेका अर्निंग थींदी इनशाअल्लाह अर्निंग असांजी इन वेलफेयर जे कमनि ते इस्तेमालु थींदी। ऐं वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा पंहिंजे दोस्तनि खे इनवाइट कंदा असांजे यूट्यूब चैनल ते अचनि। नओं असांजो कमु शुरू थियो आहे जॾहिं तव्हां असांखे सपोर्ट कंदव जेके असांजा ख़ासि करे सिंधी भाइर तव्हां यूट्यूब थियो त इनशाअल्लाह असां अॻिते हली कामयाबी माणींदासीं। सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।